अप डाउन लेफ्ट राइट वञे पई, अगरि हू वञे पई त हुनखे असां वर्ड में आणंदा आहियूं जी ए प ख ड इन तरीक़े। मट्टी में मिला दोगे जुदा हो नहीं सकता, अब इससे ज़्यादा बावफा हो नहीं सकता, गर तू मेरी आवाज़ में आवाज़ मिला दे तो देख तेरे शहर में क्या हो नहीं सकता। जीना है जीना है जीना है जीना है, मायूस नहीं होना, हर दर्द में मिटना है, घर साथ चलेगा तू मंजिल को पालेगा, जीना है जीना है। नाज़रीन, माज़ूर एक अहिड़ी ज़हनी ऐं जिस्मानी हालत आहे जंहिंसां माण्हूअ जी रोज़मर्रा जी कारकर्दगी मुतासिर थिए थी, पर हिम्मत ऐं जज़्बो हुजे त माज़ूर माण्हू बि वॾा वॾा कारनामा सर अंजाम ॾेई सघे थो। हैदराबाद में हिकु अहिड़ो बि सेंटर आहे जिते माज़ूर माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ मां मुतमइन आहिनि। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी जी हीअ रिपोर्ट। ख़ासि माण्हू डिसेबल फ़र्द असांजे मुआशिरे जो हिसो हूंदा आहिनि। असांजे समाज में उन्हनि जो बि एतिरो ई हक़ हूंदो आहे जेतिरो आम माण्हू जो हुजे थो। माज़ूरी सिर्फ़ु ज़हनी कैफ़ियत जो नालो आहे। माज़ूरी मां मुराद उहे सबब आहिनि जिन जी घटिताई जे करे इंसानी कारकर्दगी मुतासिर थिए थी। उन्हनि माज़ूरनि मंझां कुझु माज़ूरियूं पैदाइशी हूंदियूं आहिनि ऐं कुझु बीमारियूं पैदाइश खां पोइ हादसनि नशे ऐं ॿियनि सबबनि जे करे पैदा थींदियूं आहिनि, जिन जो पोइ उन इंसान खे सॼी उमिरि भोगणो पवंदो आहे। इंसान जे जिस्मानी उज़वनि जो सलामत हुजणु समूरियुनि नेमतुनि खां वधीक आहे, जंहिंजो जेतिरो शुक्र कजे ओतिरो घटि आहे। हथनि पेरनि वारो जिस्मानी माज़ूर खे ॾिसी पंहिंजो तयन करे थो। हिकु अंदाज़े मूजिबि मुल्क जी आबादी जो 6 हिसो माज़ूर माण्हुनि जो आहे। ख़ासि तौर ते सिंध में 90 लख यानी तक़रीबन 1 करोड़ माण्हू माज़ूर आहिनि, पर उन्हनि ख़ासि माण्हुनि कॾहिं बि हिमत न आहे हारी, पर मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करे रहिया आहिनि। रुगो हैदराबाद में 2.5 लख माज़ूर माण्हू मौजूदु आहिनि, पर उन्हनि जी बहाली लाइ सिर्फ़ु हिकु सेंटर RCPH आहे, जिते बि सहूलियतुनि जी उणाहठ आहे। माज़ूरी मजबूरी नाहे जी चवणीअ तहत पंहिंजी मदद पाण तहत कासिमाबाद बॉयज़ कॉलेज भरिसां ILC जे नाले सां हैंड्स जी बिल्डिंग में माज़ूरनि जो हिकु सेंटर क़ाइमु आहे, जेको मुख़ैर हज़रात जी मदद सां सालनि खां हली रहियो आहे, जिते 50 जे लॻभॻि माज़ूर ॿार ऐं नौजवान दाख़िल आहिनि, जिन जी तइलीम ऐं तरबियत ॾेई उन्हनि खे पाण भरो कयो वञे थो। जंहिं करे मुआशिरे जी नज़र में बेकार ऐं नाकारा सम्झा वेंदड़ उहे माज़ूर पाण में एतमाद पैदा करे ॿियनि जो सहारो बणिजी रहिया आहिनि। जिन माज़ूरनि मां पंहिंजा घर भाती बि तंग अची चुका हुआ, उहे पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे पंहिंजे ख़ानदान लाइ फ़ख़ुरु बणिजी विया आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी मां ख़ुशि नज़र अचनि था, ऐं हू उते ई तरबियत वठी नौकरियूं करे रोज़गार कमाए रहिया आहिनि। उन हवाले सां 50,000 पगार खणंदड़ डिसेबल सेंटर इंचार्ज लाल मोहम्मद बलोच चवे थो त माज़ूरी जेकी आहे इंसानी जिस्म में कोन आहे, माज़ूरी इंफ्रास्ट्रक्चर में आहे। माज़ूरी जेको पैदा थिए थी माण्हुनि जे रवैये खां पैदा थिए थी। एॾे हैदराबाद शहर में जॾहिं असीं चऊं था की लातादाद पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि, इन सेंटर जे वजूद खां पहिरियां उहो इहे सॼा पर्सन विद डिसेबिलिटी आइसोलेशन में हुआ। मुंहिंजे सिंध में जेका पर्सन विद डिसेबिलिटी जंहिंजी तादाद 90 लख आहे, असांखे उन्हनि खे मोबिलाइज़ करिणो आहे। ऐं हू पर्सन विद डिसेबिलिटी जिते माण्हू तरस था खाइनि, हू पर्सन विद डिसेबिलिटी जेको आइसोलेशन में जंहिंजी अधु सॼी ज़िंदगी कॉर्नर में वही हली आहे, माण्हू उन खे ॾिसी रहम था करनि। ही सेंटर उन्हनि खे होप थो ॾिए। माज़ूरनि जी बहाली वारे सेंटर ते फिजियोथेरेपी जा माहिर डॉक्टर पिणु मौजूदु आहिनि, जेके खेनि ॻाल्हाइणु हलणु ऐं पढ़णु सेखारीनि था। उन हवाले सां माज़ूर छोकिरियुनि खे ॻाल्हाइण जी तरबियत ॾींदड़ डॉक्टर संध्या सांधवाणी चवे थी त पहिरीं त जेको बि ईंदो आहे हुनखे असां डायग्नोस कंदा छा हुनजी टंग में इरल कोन्हे, अगरि इरल आहे त ऑपरेशन जो सजेशन ॾींदा आहियूं। अगरि हा न त पोइ थेरेपी थींदी आहे, हुनजी टंग अप एंड डाउन थिए पई, लेफ्ट एंड राइट थिए पई। अगरि हू थिए पई हुनजे ज़रिए हुनखे पहिरीं साउंड ते आणंदा आहियूं। साउंड में A, E, O ई कराईंदा आहियूं। तंहिंखां पोइ वर्डिंग अॻियां अॻियां वधंदी वेंदी आहे, पोइ आराम सां हू नॉर्मल जी पाण ॻाल्हाईंदा आहियूं तंहिं वांगुरु ॻाल्हाइणु शुरू करे छॾंदा आहियूं। अच्छा, हुन जो आहे न टाइम पीरियड ख़बर पवंदी, हुनजी एज केतिरी आहे। अगरि हू नंढो आहे न त हू जल्दी सिखी वेंदो, ऐं अगरि हुनजी एज थोरी वधीक आहे त हुनजी टाइमिंग थोरी वधीक लॻंदी। हिन में डिसऑर्डर्स बि अलॻि था हूंदा आहिनि, जीअं ऑटिज़म थी वियो, स्पीड डिसऑर्डर थी वियो, CP थी वियो, ID थी वियो, इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी थी वई। त हुन में ब्लाइंड में बि स्पीड डिसऑर्डर अचे पियो, त हुनजो टाइम पीरियड हुनजो डिसऑर्डर ॾिसी तंहिंखां
खां पोइ ई अॻिते स्टार्टिंग थींदी आहे। अगरि डेफ एंड डीफ आहे, तव्हां चओ त ॿुधी नथो सघे, त हुनजी त पहिरीं हेयरिंग मशीन असां सजेस्ट कंदा आहियूं, जेको डॉक्टर ॾींदा आहिनि त उहो हेयरिंग मशीन लॻाईंदो आहे। उनखां पोइ हुनजी टंग खे ॾिसंदा आहियूं, टंग छा अप डाउन लेफ्ट राइट वञे पई। अगरि हू वञे पई त हुनखे असां वर्ड में आणींदा आहियूं, जी ऐ प ख ड इन तरीक़े, पोइ ॿिए वर्ड ते आणींदा आहियूं, इन तरीक़े सेखारींदा आहियूं। ऐं हू आराम सां मम्मा बाबा, पर उनखे लिप्स ज़रूरु डेफिनेटली ॾेखारनि, जी बा बा मा नी अ चो इन तरीक़े। जीअं त तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे पुठियां अक्सा एंड मुस्कान आहिनि। अक्सा असांजी उहा यूज़र आहे जेका बिल्कुलु जॾहिं घर खां असां इनखे हिते वठी आयासीं त उहो बिल्कुलु हलण जे क़ाबिल कोन। डेली रूटीन में फिज़ियोथेरेपी थींदी आहे जंहिंमें ही वर्जिश कंदी आहे, हर मूवमेंट जेका इनखे असां ॾींदा आहियूं। हुन खां पोइ अक्सा पाण हाणे माशाल्लाह सां हले बि थी, ऐं फिज़ियोथेरेपी जे ज़रिए हू पंहिंजा सभु जेके बि कम आहिनि उहे करे थी सघे। इंसानी तक़ाज़ा त इहा आहे त हिननि माज़ूर माण्हुनि जी हिमत ऐं जज़्बे खे ॾिसी उन्हनि जो क़दुरु उन रीति कजे त उन्हनि सां हमदर्दी कंदे पाण में बि अहिड़ो जज़्बो पैदा करणु घुरिजे जंहिंसां उन्हनि खे संदन उहे नेमतूं न हुजण जो अहसासु थियणु न ॾिजे, त जीअं हू अहसासु कमतरी में न गुज़ारीनि, जंहिंसां हू नॉर्मल इंसाननि वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। खेनि पढ़ाईंदड़ ऐं कंप्यूटर सेखारींदड़ उस्ताद चवनि था त सुबुह जो 8:30 खां शाम 5 बजे ताईं जेके बि असां वटि माज़ूर ॿार आहिनि उन्हनि जे लाइ डिफरेंट कोर्सिस हिते असां वटि आहिनि। जीअं CIT आहे जेको 6 मंथ जो आहे, ऑफिस ऑटोमेशन आहे, शार्ट कोर्स आहे, ऐं इन खां सवाइ कंपोज़िंग पैकेज आहे, ऐं इंटरनेट आहे, हार्डवेयर आहे, इन जा डिफरेंट कोर्सिस हिननि खे कराया वञनि था। सो माशाल्लाह काफ़ी स्टूडेंट पढ़ी चुका आहिनि हिन 1.5 साल में, ऐं हींअर ये नई बैच आहे जिन खे असां कवर करायूं पिया। एज ए टीचर इन बच्चों को पढ़ाती हूँ और इनको मैं इंग्लिश पढ़ाती हूँ, मैं उर्दू पढ़ाती हूँ और क्या कहते हैं मैथ पढ़ाती हूँ। और दूसरी बात ये, जब ये बच्चे यहाँ पर आए थे तो इनको बिल्कुल बोलना चालना नहीं आता था, ये डरे डरे सहमे सहमे रहते थे, इनमें कॉन्फिडेंस भी नहीं था। तो फिर हमने इनकी तरबियत करना शुरू की। पहले इनका कॉन्फिडेंस इम्प्रूव किया हमने, ताकि ये बच्चे इस काबिल हो सकें कि हमने इनको ये एहसास दिलाया कि ये हमारे बराबर हैं, ये हमसे कमतर नहीं हैं। तो उसके बाद में आहिस्ता आहिस्ता हम इनको घुमाने फिराने लेके गए, इनको गेम्स खिलवाए, इनको मुख्तलिफ़ एक्टिविटीज़ करवाई। जेके ॿार आहिनि ऐं जेके ॿार आहिनि उन्हनि जो कमु कंदो आहियां, जेके पाण सां कुझु न करे सघंदा आहिनि, जेके पंहिंजे मुंहं त मक्खी बि न हटाए सघंदा आहिनि, ऐं उन्हनि जा हथ बणिजी वेंदो आहियां। जिन जा हथ कमु नथा कनि ऐं उनजो हथ बणिजी वेंदो आहे, जिन जी ज़बान कमु नथी करे ऐं उनजी ज़बान बणिजी वेंदी आहे। त उन्हनि खे आउं मानी खाराईंदो आहियां, उनखे आउं गाॾीअ तां लाहींदो आहियां, अटेंड कंदो आहियां, व्हीलचेयर ते शिफ्ट कंदो आहियां, घर मां खणी ईंदो आहियां सुबुह जो, घर खां खणी हिते सेंटर आणींदो आहियां, सेंटर खां खणी प्लस में उनखे घर छॾींदो आहियां। पहिरीं मूंखे ख़बर कोन हुई त मुंहिंजी माज़ूरी कहिड़ी आहे। पोइ मूंखे जॾहिं हिन सेंटर जी ख़बर पई, पोइ सरदार सां मां मुलाक़ात कई। सरदार मोहम्मद मूंखे ॿुधायो तुंहिंजी डिसेबिलिटी मस्कुलर डिस्ट्रोफी आहे ऐं तोखे खाधे खां पहिरीं इलेक्ट्रिक व्हीलचेयर जी ज़रूरत आहे। अल्हम्दुलिल्लाह से सरदार मोहम्मद ने मूंखे इलेक्ट्रिक व्हीलचेयर वठी ॾिनी आहे। हाणे मां सॼो कासमाबाद घुमी सघां थो। जीना है, जीना है, जीना है, मायूस नहीं होना, हर दर्द में मिटना है, घर साथ चलेगा तू मंजिल को पालेगा। जीना है, जीना है। मुंहिंजो नालो बिलाला ऐं मुंहिंजी ज़िंदगी त लाइफ ॾाढी सुठी रही गुज़रे। ऐं मां माण्हुनि खे इहो पियो चवणु चाहियां त जेके मूं वांगुरु घर में बिलाल वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां घर सां ॿाहिरि कढियो ऐं हैंड्स इंडिपेंडेंस लिविंग सेंटर में कढी अचो। ऐं हिते उन्हनि खे माज़ूर अफ़राद जीअं आहिनि त उन्हनि खे घरनि खां ॿाहिरि कढी हिन हैंड्स में खणी अचो। जीअं मुंहिंजी पई लाइफ गुज़रे हिन वक़्तु तीअं उन्हनि जी गुज़रे। जीअं मतलब कि मां कंप्यूटर पियो हलायां, खेॾां पियो कढां पियो, त उहे बि उअं ई करनि जीअं मां पियो लाइफ गुज़ारां, उहे बि ईअं ई गुज़ारनि। ऐं मुंहिंजो इहो पाकिस्तान खे पैगाम आहे। ऐं मां इहो त चवणु चाहियां त जेको बि असांखे व्हीलचेयर खपनि, हिते इलाही तमामु व्हीलचेयर घटि आहिनि ऐं असांखे व्हीलचेयर जो खपनि। असां पंहिंजे हिसे जो जीअं असां पाण व्हीलचेयर हलाए सघनि। अगरि मूं वटि इलेक्ट्रिक व्हीलचेयर न हुजे त पोइ मुंहिंजी डिसेबिलिटी स्टार्ट थी वेंदी। अगरि न हूंदी इलेक्ट्रिक व्हीलचेयर हूंदी त मुंहिंजी डिसेबिलिटी न हूंदी। जीअं मां हाणे व्हीलचेयर पे हलायां त मां ॿाहिरि बि वेंदो आहियां, मां फ्रूट वठंदो आहियां, मां शइ वठंदो आहियां, मां शॉपिंग करणु वेंदो आहियां ॿाहिरि, मां हिते खेॾंदो आहियां।
मट्टी में मिला दोगे जुदा हो नहीं सकता, अब इससे ज़्यादा बावफा हो नहीं सकता। गर तून मेरी आवाज़ में आवाज़ मिला दे तो देख तेरे शहर में क्या हो नहीं सकता। नाज़रीन, तव्हां ही माज़ूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिन माज़ूरनि वारे सेंटर ते केतिरा ई बासलाहियत माज़ूर आहिनि जेके टंगुनि खां या ॿाहुनि खां या ज़बान खां या कन खां या मुख़्तलिफ़ उन्हनि खे जेके माज़ूरियूं आहिनि, पर हुन जो जेको ज़हन आहे उहो ताज़ो ऐं तवानो आहे, उहो ज़हनी तौर ते तंदुरुस्त आहिनि, घणे खां घणा कम करे सघनि था। इन करे हुननि पंहिंजी ॻाल्हियुनि मां इहो ज़ाहिर कयो आहे त माज़ूरी मजबूरी न आहे, जेकर हिमत आहे त इंसानु वॾे मां वॾा कम करे सघे थो। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।